दिलावर खान निकाह खां पहिरियां असांजा कुझु शर्त आहिनि जेके अव्हांखे लिखी ॾियणा पवंदा। शर्त? हा दिलावर खान, कुझु शर्त अहिड़ा आहिनि जिन में मुंहिंजो को मुफ़ाद न आहे, पर मुंहिंजी भेण जी ज़िंदगी जो सुवालु आहे। उनजे लाइ इहे सभु शर्त लाज़िम आहिनि। हाणे जेकर इहे सभु तव्हांखे क़बूल आहिनि त पोइ असांखे बि कोई इतराज़ न। ठीक है सावल खान, तव्हां पंहिंजा शर्त ॿुधायो। राहुल खान में सभु कुझु हिकु दस्तावेज़ ते लिखाए छॾियो आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो त मां उहो दस्तावेज़ तव्हांजे हवाले कयां। जेकॾहिं तव्हां सभु मुतफ़िक़ थियो था त पोइ अवां सभिनी खे उन कागज़ ते सयूं करणियूं पवंदियूं ऐं उनखां पोइ तव्हां निकाह जी तारीख़ लिखी सघो। ठीकु आहे सावल खान, तव्हां इहो दस्तावेज़ वारो कागज़ असांजे हवाले कयो। असांखे उमेद आहे त हिन में के बि एॾा ॾुखिया शर्त न हूंदा जंहिंखे मञण में असांखे हबक थिए। दिलावर अॼु शाम ताईं दस्तावेज़ मां तव्हांखे मोकिले छॾींदुसि। तव्हां सभु पूरो एतमाद थी उनखे पढ़िजो ऐं हिक ॿिए सां सलाह सवाब करे जेकॾहिं मुतफ़िक़ थियो त पोइ मूंखे आगाह कजो। मूंखे हाणे इजाज़त। सोट हिन खे असां मथां कहिड़ो शक थियो आहे जो दस्तावेज़नि ते सयूं पियो वठे? सोट ज़ाहिर ॻाल्हि आहे, पहिरियां हुन मिल्कियत जे हिसे जी घुर कई, तव्हां इनकार कयो। उनखां पोइ ही पंहिंजो कमु पको करणु चाहेसि। जी सुभाणे का बि उणी बि थिए, सोरठ लाइ को मसइलो न पैदा थिए, उनजो हिसो उनखे मिली वञे। ठीकु आहे, पोइ अचनि दस्तावेज़, उनखे असां पढ़ूं था, पोइ ख़बर पवंदी त उन में कहिड़ा शर्त लिखियल आहिनि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।